तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु हलूं था शेख सैदी जे मशहूरु किताब बोस्तान जे हिकिड़ी हिकायत जे तरफ़, जंहिंजो नालो आहे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी सख़ा। ॻाल्हि था कनि त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ ख़लीफ़े वटि मुदीअ जो हिकु ॿुड़ो अहिड़ो अमल ऐं क़ीमती हो जो उन वक़्त जा जोहरी ॿुड़े जो मुल्ह किथे ई न थे सघिया। अहिड़ो हीरो हो जो राति जो रोशनी कंदो हो। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मुल्क में मींहुं कोन वसियो ऐं सख़्तु ॾुकार पइजी वियो। ग़रीब माण्हू बुखनि में बेहाल थियण लॻा। मिसकीननि जा ॾुबरा हाल ॾिसी ख़लीफ़े उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी दिलि बेक़रार थी पई। संदसि सुख फिटी वियो। भला रयत जो ज़हर जो ढुक पियण लाइ तयारु हुजे त आदिल बादशाह पिठा शरबत कीअं पीअंदो। नेठि ख़लीफ़तुल मुस्लिमीन ऐलान कयो त मूंखे मिसकीननि, मुहताजनि, बेयारो मददगार यतीमनि ते रहम थो अचे। उन करे हिन मुदीअ जी क़ीमती टिक खे विकिणी खाधो ख़रीद करियो ऐं ग़रीबनि बुखियनि में तक़सीम करियो। पोइ त ईअं कयो वियो ऐं हफ़्तो खनि ग़रीबनि मुहताजनि में दान पे विरहाया। इहो हाल ॾिसी किन माण्हुनि हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे चयो त साईं, अहिड़ो क़ीमती हीरो वरी मिलणु महाल आहे। चवनि था त उहे अख़र ॿुधी ख़लीफ़े जे गलनि तां ॻोढ़हा ॻढ़ी हलिया ऐं चयाईं त जंहिं मुल्क जा माण्हू बुखुनि में पाह थियनि त उन मुल्क जे बादशाह खे सींगार करे हलणु नथो रवाए। मूंखे बिना टिक जे मुडी भली आहे, रुॻो रयत ख़ुशि गुज़ारे। सियाणनि चयो आहे त मुबारक हुजे अहिड़े भलारे इंसान खे जेको ॿियनि जे आराम लाइ पंहिंजो सुखु फिटाए थो। कंहिं बि सियाणे जो इहो कमु न आहे जो ॿियनि खे ग़मनि में ॾिसी पाण सुखी थी सुम्हे। आउं त चवां थो त जंहिं मुल्क जो बादशाह महिलात में सुम्ही निंड्रूं कंदो त उन मुल्क जा मिसकीन सुख सां सुम्ही न सघंदा। अलबत्ता जेको बादशाह आधी राति ताईं जाॻी मुल्क जो वाह सवाह पियो लहंदो त उते जा माण्हू सुकून सां सुम्ही आराम करे सघंदा।